जुडो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त जुडो में मज़हबी जमायत दावत इस्लामी जे इदारे फैज़ाने ग्लोबल रिलीफ फाउंडेशन तरफ़ां 5 मार्च आचर जे ॾींहुं टाउन कमेटी जुडो में ब्लड डोनेशन कैंप क़ाइमु कयो वियो। इन मौक़े ते इंडस अस्पताल जे एग्जीक्यूटिव अयाज़ अहमद चयो त हिन वक़्तु सिविल अस्पताल हैदराबाद में रत जी खोट सबबि थिल्समिया में वतल मासूम ॿारनि ताईं रत जी फिरामी लाइ दावत इस्लामी जे ताउन सां जुडो में हिकु ॾींहुं वारो कैंप क़ाइमु कयो वियो आहे। हिन चयो त इंसान जी ख़िदमत जे लाइ जज़्बे सां असांजो इदारो गुज़िरियल 4 सालनि खां फलाही कमु करे रहियो। इन मौक़े ते दावत इस्लामी जुडो जा अॻवान मोहम्मद शहबाज़ अतारी, मोहम्मद अकबर अतारी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। मुझो नालो अयाज़ अहमद आहे, सीनियर एग्ज़ेक्टिव इंडस हॉस्पिटल RBC जामशोरे सां मुंहिंजो तालुक़ु आहे। हिन वक़्तु असां जुडो शहर में मौजूदु आहियूं। दावत इस्लामी FGRF जे प्लेटफॉर्म सां असां हिते ब्लड कैंप ऑर्गेनाइज़ कयो आहे। ब्लड डोनेशन कैंप लॻाइण जो असुलु मक़सदु इहो आहे त हिन वक़्तु असां वटि सिविल हॉस्पिटल में 1500 खां वधीक थैलेसमिया जा मासूम ॿार जेके उते अचनि था, रजिस्टर थी चुका आहिनि। उन्हनि खे रत जी शदीद ज़रूरत पवे थी ऐं उन्हनि खे असां बिला नागा ऐं कंहिं बि डोनर खां बग़ैर असां उन्हनि खे रत ॾियूं था। इन करे असांजी रिक्वेस्ट आहे जुडो शहर जे तमामु आवाम सां, जीअं त ॾिसी सघो था त हिन वक़्तु बि ब्लड डोनेशन कैंप लॻी रही आहे ऐं तमामु इस्लामी भाइर हिते रत ॾियनि पिया था। ऐं तव्हां सभिनी सां बि गुज़ारिश आहे त अॼु जे ॾींहुं ख़ासि तौर ते अचो ऐं दावत इस्लामी जे FGRF प्लेटफॉर्म ते पंहिंजो ब्लड डोनेट कयो त जीअं मासूमनि जी असां जान बचाए सघूं। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।